सच्चे साईं सतनाम दास साहिब की जय। सचो सतराम। पाठ साहब संत सतराम धाम जी इन प्यार भरी भूमि ते दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहब जन जे 87 साला जन्म उत्सव जे प्यार भरे अवसर ते उन्हीं सच्चे साईं जी रहमत पाइण जे लाइ सनत दावन में आयूं। सोड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफों आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते ईंदा आहियूं या उन्हनि जे नाले ते कंहिं उत्सव जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे बहितर करणु। छाकाणि त इन्हनि संतनि महात्माउनि सां ही असांजो जीवन जुड़ियल हूंदो आहे। असांजो नालो, असांजो शान मान हक़ीक़त में उन्हनि जे बदौलत हूंदो आहे। उहे असांखे ध्याए बणाए पूरे संसार के ॾींदा आहिनि। छाकाणि त उन्हनि सां रहण में असां में चङाई बहितरी ऐं पहुतरताई ईंदी आहे। उन्हनि सां ई असांजो सभु मंदायूं मिटिजी वेंदियूं आहिनि। इन जे करे ई उहे हक़ीक़त में बणाइण जो कमु पाण ते रखंदा आहिनि, पर बणजण जो कमु पाण ते न रखंदा आहिनि। उनजी वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त बणाइण जो कमु सॼो पाण ते रखंदा आहिनि, पर कॾहिं बि इहो अहसास या अहसान उहो न जताईंदा आहिनि त असां इहो कुझु कयोसीं। उहो वरी इज़त शान मान कंहिं ॿिए खे ॾेई छॾींदा आहिनि। उनजो कमु हक़ीक़त में सॼो शेवा ऐं परोपकार हूंदो आहे। इन करे असां संसार में ॾिसंदासीं असां सां कोई भी थोड़ी चंगाई करे, कोई भी थोड़ी भलाई करे, असां उनजो धन्यवाद, उनजो थैंक्स, उनजो शुक्रियो कंदा आहियूं। ऐं वरी जेकॾहिं असां उनजो थैंक्स या शुक्रियो न कयोसीं, धन्यवाद न कयोसीं, तो साम्हूं वारे जी भी खोपड़ी घुमती पई हूंदी आहे त मां एतिरो हलियोमांसि
न थैंक्स न कई मुझे एहसास ही न रहियुसि। ॾिनी जी हालत हिकु जहिड़ी हूंदी आहे। पर अॼु ताईं कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं सतगुरु असांजे लाइ केतिरो बि कुझु कयो हुजे, केतिरो बि कुझु सभु बणिजा हुजो, अॼु ताईं असां उनजो कॾहिं थैंक्स या धन्यवाद कयो आहे? कॾहिं बि न। उन खां असां आसीस घुरंदा आहियूं, कॾहिं न थैंक्स या धन्यवाद असां कॾहिं कयो ई न आहे। उहो इन करे छाकाणि त कंहिं कम जे प्रति संसार पंहिंजो थैंक्स या धन्यवाद में बदिलो चाहींदो आहे। उनखे मान या वॾाई खपंदी आहे। त कंहिं थैंक्स कयो या न हुनजो अहंकार वधियो थो वञे, ऐं जेकॾहिं न कयो त उनखे बेचैनी हूंदी। ऐं वरी जेकॾहिं अञा संसार में जेकॾहिं कंहिं कंहिंसां चङाई कई ऐं उन मोट में थैंक्स न कयो या अञा कंहिं मोड़ ते रुख न ॾिनो त पोइ तुमखे एतिरो टेंशन में थी वेंदो, जेकॾहिं छड़ो किथे इज़त न कयईंसि, भई एतिरो मां हलियोमांसि, एतिरो कयोमांसि, को बि ॼण गिला जो घांगो बणिजी वेंदो पाण। एसि ताईं उनखे परेशानी फिरंदी रहंदी जेसि ताईं उनखे थैंक्स न मिले या उनखे वॾाई जा बोल न मिलनि। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त वरी जेको चङाई करे हलो उन बि चङाई कई ठीकु आहे, पर मोच वारे जंहिंसां चङाई थी उनजी बि खोपड़ी घुमंदी रहंदी आहे। उहो बि पहिरियों लफ़्ज़ उनखे इहो चवंदो आहे त तूं मूंसां चङाई कर या तूं चङाई कई त मोच में पहिरियों लफ़्ज़ चवंदुसि मौक़ो आयो त मां बि तुंहिंजे कमु ईंदुमि, मां बि तोसां चङाई कंदुमि। ऐं संसार में इंसान तलाश में रहंदा त मौक़ो अचे त मां हुनसां चङाई कयां, पर कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं सतगुरु कंहिंसां चयो आहे मौक़ो आयो आहे त मां तुंहिंजो अहसान लाहींदुमि, कॾहिं कोन्हे चयो। असांखे अहसान लाहिण जो अहसास बि कोन्हे हूंदो, असांजी सोच बि न हूंदी आहे त असां अहसान लाहियूं। जेको अहसान लाहिण जी असांजी सोच ई न हूंदी आहे, उहो इन करे छाकाणि त उहो असां ते अहसान कंदो ई कोन्हे। उन अहसान कयो हुजे त असांजी भावना जागे न असां अहसान लाहियूं। हक़ीक़त में उन त अहसान कयो ई न, उन पंहिंजो कमु करे छॾियो, पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे छॾियो। जेकॾहिं उहो अहसान करे आहे त असांखे अहसान लाहिण जो ख़्यालु ज़रूरु अचे हा। उन अहसान कयो ई न, इन करे असांखे लाहिण जो अहसास ई न आयो। पर संसार में जॾहिं अहसान कयो वेंदो आहे त पोइ अहसान लाहिण जो अहसासु थींदो आहे। छाकाणि त सतगुरु जो कमु, इन संतनि महात्मा जो कमु सिद्धि ॾियणु न पर शुद्धि ॾियणु हूंदो आहे, पवित्रता ई ॾियणु हूंदो आहे। ऐं शुद्धि या पवित्रता ई चङाई ॾेई करे शेवा जे लाइ वरी उहो फल ॿिए जे लाइ ॾेई छॾींदा आहिनि, पाण न खणंदा आहिनि। पाण कॾहिं बि न चवंदा आहिनि असां कोई चङाई कईसीं, मुंहुं सां चवंदा ई न।
इन करे उन जो कम में हूंदो आहे कंहिंखे बहितर राह ॾियणु, कंहिंखे बणाइणु। इन करे असांजी चङाई जी सुञाण उहा सतगुरु सां हूंदी आहे, लेकिन चङाई जो फल उहो माउ पीउ सां हूंदो आहे। इन करे असां संसार में ॾिसंदासीं, जेकॾहिं कोई इंसान ग़लती करे, कोई ग़लति वहिंवार करे, त पोइ असांजो पहिरियों सुवालु छा हूंदो आहे? असांजो पहिरियों सुवालु हूंदो आहे गुरु केरु या उस्ताद केरु? जॾहिं इंसान ग़लती कंदो आहे त पहिरियों सुवालु पुछबो आहे गुरु केरु हुई। पर जेकॾहिं इंसान को चङाई कंदो आहे त चङाई जे वक़्तु कॾहिं कंहिंखो पुछो न तुंहिंजो गुरु कहिड़ो जे चङो बणायो थी? अॼु ताईं चयो आहे? कॾहिं बि न। जॾहिं को चङो थींदो आहे त पहिरियों सुवालु कंहिंजो पुटु पियो केरु थी? पोइ पीउ जो नालो ईंदो आहे। मंदाई जे वक़्तु गुरु जो नालो आहे, चङाई जे वक़्तु जो पीउ जो नालो आहे। छो अॼु ताईं चङाई जे वक़्तु कॾहिं कंहिंखे चयो आहे पुटु कंहिंजो गुरु केरु थी? केरु कुझु चयो आहे? कॾहिं हर को पुछो पुटु कंहिंजो पुटु पीउ केरु थी? ऐं हक़ीक़त में न ग़लति बि कोन्हे। छाकाणि त गुरु जो कमु हूंदो आहे कंहिंखे उनजो मंदायूं ख़तमु करणु, उनजो ख़राबियूं ख़तमु करणु, जो सही राह ॾियणु ऐं सही राह ॾेई करे उनजो अहसान न जताइणु। इन करे थियण खां बाद गुरु पंहिंजो नालो रखंदो ई न आहे। जेकॾहिं नालो रखे त नालो अहंकार पैदा कंदो, वॾाई पैदा कंदो। मां कुझु बणाइण वारो हू नालो रखंदो न, ॿिए खे ॾेई छॾंदा, बेशक ॿिए जो नालो हुजे, मुंहिंजो न हुजे, उनजे नाले जी परवाह ई न हुजे। छाकाणि त अहसान ऐं अहंकार को मथे थियो आहे तॾहिं त गुरु थियो आहे। जेकॾहिं अहसान ऐं अहंकार में फासे त पोइ वरी गुरु छाजो थी? ऐं इन करे इहे संत इहे महात्मा जेके बि थिया आहिनि उहे कॾहिं अहसान ऐं अहसास चाहींदा ई न आहे कंहिं तरह खां। इन करे उनजी भावना ई न हूंदी आहे। इन करे कॾहिं असांजो शुक्र बि न कयो। ऐं भावना न हूंदी आहे, इन करे उन्हनि खे वरी जीवन में तकलीफ़ ॾुख बि न ईंदा। वरी ॻाल्हि इहा हूंदी आहे। असां इन करे संसार में ॾिसंदासीं जेतिरा बि संत महात्मा दरवेश थिया आहिनि उन्हनि शायदि कॾहिं को सुख जो ॾींहुं ॾिठो हुजे। हक़ीक़त में उन्हनि जे जीवन में वेंदासीं एतिरा दुख एतिरियूं तकलीफ़ूं हूंदियूं, पर कॾहिं उनखे दुख जो अहसास ई न थियो, तकलीफ़ जो अहसास ई न थियो। छाकाणि त उन्हनि खे मालिक जी रहमत एतिरी हूंदी आहे जे उन्हनि खे पिठ मिलंदी कोन्हे। असां संसार में छाकाणि अहसान में हमेशह दुख रखियल आहे। जॾहिं बि असां कंहिंसां अहसान रखंदासीं, असां चाहींदासीं कि असां चङाई कईसीं, उनजो भलाई चाहींदासीं, उनजो सभ खां पहिरीं तकलीफ़ इहा हूंदी आहे भई जंहिंसां असां अहसान कयोसीं पहिरियों त असां में अहंकार पैदा थींदो। जेकॾहिं चाहींदासीं अहसान जी भावना रखंदासीं ऐं वरी जेकॾहिं जंहिंसां असां अहसान कयोसीं उन अगरि धन्यवाद या शुक्र कयो, शुक्रियो कयो त पोइ असांजो अहंकार वधंदो। ऐं जेकॾहिं शुक्रियो न कयो त
त पोइ खोपड़ी घुमंदी भई मां एतिरो चङो कयो, मां असांखे चयां बि कोन। ऐं वरी जेकॾहिं अञा कंहिंसां चङो हलियासीं बि सही, अहसान बि कयोसीं, शुक्रियो त न कयईं, ठीकु आहे, पर कंहिं जॻह ते अगरि इज़त न कयईं, असां सां मिलियो न, हथ न ॾिनई, मान न रखे, असांजी वॾाई न कयईं, त पोइ त टेंशन एतिरो वधी वेंदो आहे। जॾहिं हिकु हिकु ॿुधाईंदासीं मां एतिरो फाथो खड़ो, एतिरी मदद कई, मां सी कई, मां हाणे उहो अहसास बि कोन अथसि, माण्हू आहे ई कोन, क़दुरु ई कोन अथसि, अलाए छा छा, माना खोपड़ी एतिरी घुमंदी, एतिरो अहसान न कयोसीं जेतिरो वधीक असां टेंशन पालियोसीं। अहसान खां कई गुना वधीक असां तनाव ऐं टेंशन वारा बणिजी विया। असांजी परेशानी ऐं तकलीफ़ अञा अहसान खां कई गुना वधंदी आहे। ऐं जेको अहंकार असां में पैदा थींदो आहे अहसान करे, उहो पहिरें ॾींहुं असांखे ॾुख ॾींदो आहे अहसान करण वक़्तु। छाकाणि जंहिंखे असां अहसान चऊं था या जंहिंखे शुक्रियो चऊं था, या जेके लफ़्ज़ चवंदा भई मौक़ो आयो त मां तोखे मुंहिंजो ॿार लाहींदुमि, हक़ीक़त में इहे लफ़्ज़ चङा कोन्हे। छाकाणि त इंसान जो सिर उहो अहंकार सां एतिरो भरियल हूंदो आहे, जो उनजो सिर तलवार जे ज़ोर ते कपबो आहे, झुकंदो न आहे। इन करे कंहिंजो अहसान खणणु माना अहंकार खे चोट पहुचाइणु, सिर जो झुकाइणु, माना सिधी सी ॻाल्हि आहे, सिर झुकियो, ॿिए अहसान कयो त घटि थियासीं। इन करे असांजो सिर कॾहिं बि अहसान खणी न सघंदो आहे, झुकी न सघंदो आहे, सदाई मदद थियणु चाहींदो आहे। इन करे जॾहिं बि कंहिं चङाई कंदो आहे त पहिरियां लफ़्ज़ निकिरबा आहिनि त मौक़ो आयो त मां तुंहिंजो अहसान लाहींदो। ऐं अहसान लाहिणु हक़ीक़त में असां हुनखे चङो बि न सम्झूं। जेकॾहिं कोई चङो चवे त मां तोखे अहसान लाहींदो, पोइ भॻवानु राम जी दरबार लॻी पई, पोइ कुदरतनि ॻाल्हियूं हलंदे हनुमान जो प्रसंग छॾियो, हर कंहिं हनुमान जी ॾाढी तारीफ़ कई। कंहिं चयो इन जे करे जंग कजे, कंहिं चयो इहो ई हुयो जंहिं मिसाल तौरु एतिरो कुझु कयो, उनजी बहादुरी, उनजो प्यारु, उनजो सिमरन, उनजो छाती फाड़णु तुंहिंजे रग रग में वसे थो। हर क़िस्म जो हनुमान जी हर कंहिं तारीफ़ पई कई। पोइ भक्ति हुजे, शक्ति हुजे, प्यारु हुजे, बहादुरी हुजे, जंहिंमें बि हुजे, हर को उनजी तारीफ़ कई। भई सभु कुझु इन जे करे थियो। जंहिं महिल ॻाल्हि पूरी थी त भॻवानु राम चयो हक़ीक़त में हनुमान जेतिरो कुझु कयो आहे, जेतिरी बहितरी कई अथई, जेतिरो हलियो आहे, मां मालिक खे अरदास कंदुमि कॾहिं बि इनजो अहसान लाहे न सघां, सदाई इनजो अहसान मुंहिंजे मथां हुजे पियो जेतिरा आहिनि कया नी। जीअं भॻवानु राम चयो सभिनी जा कन खड़ा थिया। भई संसार में हर को चवंदो आहे त मौक़ो अचे त मां अहसान लाहियां, हे भॻवानु राम चवंदा मां अहसान जो लाहियां ई न, सदाई हुजे पियो। मूंखे पुछऊं साईं अहसान त जेको जंहिंजो हुजे उहो लाहिणु खपे न, कीअं लाहियूं? त भॻवानु राम मुस्कुरायो, चए अहसान लाहियां इन जो मक़सदु आहे अहसान लाहियां तॾहिं जॾहिं मूंखे कोई ॾुख पहुचे, तकलीफ़ पहुचे, मजबूरी मूजिबि मां उनजो अहसान लाहियां। मां त मालिक खे अरदास कंदुमि मूं कॾहिं ॾुखियो थिए ई न त मां उनजो अहसान लाहियां छो, सदाई सुठो जेतिरो सो हक़ीक़त में जेको चइबो आहे मतिलबु वक़्तु अचे त अहसान लाहींदुमि, हक़ीक़त उनजे अंदरि दुआ न पर बददुआ भरियल हूंदी आहे। छाकाणि त उनजो अहंकार वधियो, असांजे अहंकार खे चोट लॻी, इन करे असांखे तकलीफ़ पहुचंदी आहे। इन करे उन लफ़्ज़नि जे पोइ हूंदो आहे इन जो कंधु झुके त मुंहिंजो कंधु झुके त मां तॾहिं त अहसान जो लाहियां। अहसान लाहिण जे पोइ तव्हां कोई भावना हक़ीक़त में का एतिरी चङी त कोन्हे हूंदी।
मुंहिंजो मक़सदु हूंदो आहे त उहो ॾुखियो थिए त मां हिन खां वधां तंहिंजे करे हुनजो लाहियां। पर जेकॾहिं तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश, इहे जॾहिं बि कंहिंसां हलंदा आहिनि त पोइ अहसान उहे रखंदा ई कोन्हे। उहे शेवा, परोपकार ऐं प्यार सां छॾींदा आहिनि। इन करे इन्हनि संतनि महात्माउनि खे ॾिसंदासीं, जेकॾहिं उन सां को चङो बि हलियो त ठीकु आहे, जेकॾहिं ग़लति बि हलियो त वरी बि आहे त उन सां उन्हनि चङाई करे छॾी, मोच मुंहिंजो भला मदाई थोरे कई। जेको असांखे लॻंदो आहे त उन सां ग़लति बि हलियो त वरी चङाई कयूं, हक़ीक़त में उन्हनि अहसान खे यादि ई कोन रखियो त कोई मां कयो बि आहे। ऐं न करण जे करे इन करे कोई हले न हले उनजे अंदरि में जल पच साड़ इहो रहंदो ई न आहे। इन करे यादि न हूंदो त को ग़लति हलियो बि सही, इन करे वरी चङाई करे छॾींदा आहिनि, वरी बहितरी करे छॾींदा आहिनि। ऐं इन करे वरी पंहिंजी इंसानियत खे यादि रखी छॾींदा आहिनि। इन करे उहो अहसान कंदा ई न आहे। इन करे कॾहिं असां हुनजो शुक्रियो बि न कयो आहे। असां लाहिण जी असां कॾहिं सोच बि कोन्हे। ऐं इन करे उनजे अॻियां असांजो अहंकार वधंदो बि कोन्हे, छाकाणि त हुनमें ऑलरेडी अहंकार अॻु में ई कोन्हे, त असांजो अहंकार छो वधंदो, असांजो शीश झुकी पवंदो आहे। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि सतगुरनि मां असांखे पहिरीं सम्झ मिली आहे त उन मालिक जी शुक्रगुज़ारी हुजे, जेको असांखे वरी वरी सम्झाईंदा आहिनि मालिक जो शुक्र कयो, असांखे इंसान बि बणायो आहे त वॾी रहमत कई आहे। उन्हनि एतिरो कुझु बख़्शियो आहे, एतिरो कुझु ॾिनो आहे, उन्हनि जी रहमत आहे। जेको असांखे शुक्रगुज़ारी जो संदेश ॾींदा आहिनि, मालिक जो शुक्र कयो। शुक्र जे पोइतां मक़सदु इहो हूंदो आहे त मालिक जो शुक्र कंदासीं। भई जेको हलंदो असांजे अंदरि में शुक्रगुज़ारी हूंदी त असां में कंहिंसां हलंदे न अहंकार पैदा थींदो न अहसासु पैदा थींदो। ऐं जेको चङो हलंदो त पोइ उनजे लाइ असांखे बददुआ बि पैदा न थींदी, त असां वरी असांजे जीवन में डगमगाहट न ईंदी। ऐं इन करे उन्हनि खे नालो ई पंहिंजो इंसानी यार, जेको जंहिंजो कमु आहे उहो पंहिंजो पूरो करे छॾे। इन करे चवंदा आहिनि त पाण खे ॾिसो, ॿिए खे न ॾिसो। इन करे उहो संतनि महात्मा जो चवंदा आहिनि न, हिकिड़ो संत रस्ते सां वञे पियो, हिकिड़ो बिच्छू दरिया में किरी पियो, त हिन बिच्छू खे कढी करे ॿाहिरि रखण जी कोशिशि कई। जीअं बिच्छू खे खयनि, बिच्छू पंहिंजो कमु करे ॾेखारींदो, डंक कयूं त डंक चई त ज़ोरदार डंक लॻो, वरी बिच्छू जे हथ मां छॾाइजी वियो। वरी ॿिए दफ़े कढियसि, वरी ॿाहिरि करे बिच्छू ॿिए दफ़े डंक कयूंसि। अहिड़े नमूने 5-7 डंग बि हयांसि, पर वरी बि हथ पियो विझे। हुन सां कान शीशोसि, जेको साथी हुओ चए हिननि खे छॾ, इहो को बिच्छू डंग पियो हणंदो आहे, सभिनी जी ॿुॾे जान छॾेसि पासे। जेको बि आहे तूं वरी वरी हर साॻियो ॾंद कई त भई छॾे, अचे ई नथो। त असां चयोसि छॾेसि, बिच्छू जो सुभाणे डंग हणणु। मां हुनखे बचाइण जी कोशिशि कंदो, पोइ बि पंहिंजो सुभाउ नथो छॾे त वरी वरी डंग हणे थो। अगरि उहो सुभाउ नथो छॾे त मां पंहिंजो सुभाउ छो छॾां? मुंहिंजो कमु आहे न बचाइण, मां पंहिंजो कमु पूरो कयो। तंहिंसां ॿिनि जो मुक़ाबिलो हलंदो पिया, तुंहिंजो सुभाउ ज़ोर आहे या मुंहिंजो सुभाउ ज़ोर आहे। जेकॾहिं पोइ मां बिच्छू थियां या बिच्छू मां वॻे त हिकिड़ो कमु थो थिए। सो हक़ीक़त में असांखे थोरे में चढ़ी वेंदी आहे, पर हक़ीक़त में इहा संतनि जी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। इन 2 अखरनि में जॾहिं असां कोई मंदाई अचे त पहिरियों पुछबो आहे गुरू केरु थी, पर चङाई अचे त पहिरियों पुछबो पुटु कंहिंजो आहे। यानी उते असां पंहिंजो मञंदा आहियूं
मिटाइण ईंदा आहियूं, इहा ॻाल्हि सम्झी हूंदी आहे। असां पंहिंजे जीवन में सिद्धि पाइण न पर शुद्धि पाइण ईंदा आहियूं। सिद्धि जो मक़सदु आहे शक्ति, ताक़त, पैसो, पधार, सभु कुझु आहे त सभु ख़ुशियूं मिलनि। ऐं जंहिं ॾींहुं शुद्धि आई, सिद्धि त पंहिंजो पाण अची वेंदी, सिद्धि त गुलाम बणिजी वेंदी। छाकाणि त सिद्धि जे पोइ त शुद्धि न आहे, शुद्धि जे पोइ त सिद्धि हूंदी आहे। जीवन में शुद्धि आई, बहितरी आई, चङाई आई, कर्म पंहिंजो पाण चङा थींदा, फालतू जो सदाई चङो मिलंदो। पोइ त सिद्धि पंहिंजो पाण ॾे, सभु सुख, सभु कुझु पंहिंजो पाण त मिलंदो आहे। करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? कर्म त पंहिंजो कमु पंहिंजो करे ॾेखारींदा, सभु उनजो फालतू चङो मिलंदो ई सही। छा थींदो, कहिड़ो ग़लति थींदो? पर जेकॾहिं सिद्धि आई ऐं शुद्धि न आई, शक्ति आई, सुख आया, पैसा आयो, सभु कुझु आयो, सिद्धि आई, पर शुद्धि न आई त जेको पाप कर्म, जेका ग़लती थींदी, अहंकार वधंदो, उहो सॼी सिद्धि खे ई मिटाए ख़तमु करे छॾींदो, सभु सुख मिटाए छॾींदो। तंहिंजे करे असां हिननि संतनि, सतगुरनि, महात्माउनि जे द्वार ते जेको ईंदा आहियूं, उहो शुद्धि पाइण ईंदा आहियूं, सिद्धि पाइण था। तंहिंजे उते पहुची करे असां पंहिंजे जीवन खे बहितर राह ॾियूं, असां पंहिंजी ज़िंदगी खे सही राह ॾियूं, ज़िंदगी खे सही रस्ते ते हलायूं। ऐं जेकॾहिं ज़िंदगी सही रस्ते ते हुजे त पोइ सभु कुझु पंहिंजो पाण सही थी वेंदो। सोच बहितर हुजे, हक़ीक़त में अमल चङा हुजनि, पोइ सुबुतो में उबतो थी वेंदो आहे ऐं उबतो सिधो थी वेंदो आहे। जेको हू चाहे ईअं थी वेंदो आहे। जेकॾहिं शुद्धि पवित्रताई हुजे, बहितरी हुजे, कोई कुझु बि करियो, पंहिंजी मर्ज़ी सां सभु कुझु करे सघंदो आहे। हू चाहे सुबुह खे उबतो करे सघे, उबते खे सुबुतो करे सघे, सभु कुझु थी वेंदो आहे। जॾहिं सोची कमु न करे, पोइ जीअं पोइ हुन जे वचन में, उनजी हली चली में, उनजी हर हिकु चीज़ में रहमत भरिजी वेंदी आहे। जो अॼु पाण साहब दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहिब जिन जे 87 साला जन्मदिन जे मौक़े ते गॾु थियासीं। पोइ साईं साहिब वेठा, हिकिड़ो शख़्स आयो, चइसि मां हेॾा इलाज कराया आहिनि, सभु कुझु करायो आहे, लेकिन मूंखे बवासीर जी तकलीफ़ एतिरी आहे, मूंखे खून जी तंहिंजे करे मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। हर क़िस्म जा सभई इलाज आज़माया, सभु कुझु थिए नथो। ख़ुदा त नाश्ते ते वेठासीं, साईं खे चयो ठीकु आहे, तूं मिर्चनि पाता खा, तूं सही थी वेंदी। हाणे हिकु बवासीर, हिकु तकलीफ़ मथो मिर्चनि पाता। आम ज़िंदगी में चइसि मिर्चा त मूंखे छा जलियल आहे, भई तरी न खाया। साईं चवंदो तोखे तूं मिर्चनि पाता खा, तूं उनमें सही थी वेंदे। ऐं उहो बि थूम पाता, मिर्चनि पाता शुरू करे छॾिया। जीअं खाधे 2 ॾींहंनि में सॼी बवासीर ख़तमु थी, वरी ज़िंदगी भर न थियो सही। जॾहिं तो इलाज बिल्कुलु 100%, हिकु बजे उबताड़, हिकु बवासीर वेंदी तकलीफ़, मथो मिर्चनि पाता, पोइ अञा छा थींदो? जॾहिं हिकु मिर्च बि मना थियल हुजे। सो जेकॾहिं सोच, नीयत, वीचार उन्ही में मालिक जी रहमत भरियल आहे, ऐं सोच, नीयत ऐं वीचार उहे हमेशह मालिक जे नाम, ध्यान, सिमरन सां बहितर थींदे। इन करे इहे संत, इहे महात्मा असांखे वरी वरी चवंदा आहिनि, नाम जो सिमरन कयो, जाप कयो, ध्यानु कयो। छाकाणि जे ॿाहिरियूं चीज़ूं जेके ई आहिनि उहे पाणी सां या कंहिं चीज़ सां धोपियो न, पर अंदरि हमेशह मालिक जे नाम, ध्यानु ऐं सिमरन सां धोपियो आहे। असां ॿाहिरी चीज़ सां अंदरि खे साफ़ न करे सघंदा,
पर अंतरी सफ़ाई सां ॿाहिरियूं सभु सफ़ाइयूं करे सघंदा। तंहिंजे करे सॼो अंदरि साफ़ु थियो, अंदरि पवित्र थियो, त पोइ जेको ई चाहियूं उहो सभु थी वेंदो। इन करे असां उन साईं जी ज़िंदगी खे ॾिसंदासीं, हर मोड़, हर वक़्तु, हर माहौल मूंखे उहो सचो साईं यादि हूंदो जेको बि आहे। तंहिंजे करे मुंहिंजो अंदरि मुंहिंजो पोइ जेको ई आवाज़ु निकिरे उहो सभु सही थी वियो। असां पंहिंजी सोच सां उनखे सही सम्झूं या ग़लति सम्झूं हिकिड़ी अलॻि चीज़ आहे, लेकिन हुन उनखे सही कयो, बसि सही थी वियो, सही थोरी चयो, सही थी वियो। तंहिंजे करे असां इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जे द्वार ते जेको ईंदा आहियूं या उन जा ॾींहं मल्हाईंदा आहियूं, हक़ीक़त में जनम दिन ते ॻाल्हि थियासीं, जनम त उन्हनि जो बि थियो, असां पंहिंजो बि मल्हाईंदा, उन्हनि जो बि थियो, असांजो बि थियो। लेकिन असुल ॻाल्हि इहा आहे त जनम त थियो, लेकिन जनम सां पंहिंजे जनम खे सार्थक कीअं बणाए, पंहिंजे जीवन खे बहितर कीअं कराए। जेकॾहिं जनम खां बाद जीवन जी ऊचाई पातीसीं त पोइ जनम ॾ सखारतो थियो। जेकॾहिं जनम सां गॾु जीवन न बढ़ायोसीं, पोइ जेतिरा ॾींहं रहियासीं बाक़ी वरी हूंदासीं बि कोन, को ॼाण बि न हूंदी, को पतो बि न हूंदो। तंहिंजे करे इन्हनि संतनि, महात्माउनि जो जनम असांखे पंहिंजो जीवन यादि ॾियारे, पंहिंजी ज़िंदगी खे बणाइण यादि ॾियारे। ऐं ज़िंदगी खे बणाइण जो मक़सदु इहो या वॾे कमाल जी ॻाल्हि हूंदी आहे। हर ग़लति ॻाल्हि जो जवाबदार पाण थिया ऐं चङी ॻाल्हि जो फल ॿिए खे ॾेई सघे, उहो पाण न रखा। इन करे कोई ग़लती चवे, पहिरियों ई लफ़्ज़ बाबा गुरू केरु थी, माना मंदाई जो जवाबदार पाण खे बणाए। ऐं कोई चङो थिए, साम्हूं पुॼे पुटु कईंदो आहे, माना फल वरी ॿिए जे नाले ते ॾियणु, पंहिंजो नालो ई न आणणु, कहिड़े वॾे कमाल जी ॻाल्हि आहे। अॼु ताईं कोई ग़लति करे उनखां पुछंदा आहियूं त पीउ केरु थी, कंहिंजो पुटु आहे, कॾहिं पुछंदा ई कोन। हिकदमि ध्यानु गुरू ॾे वेंदो आहे, छाकाणि त उहो जवाबदारी असांजी मदाइनि जी खणंदो आहे, असांखे बणाइण जी खपंदो आहे, असांखे ठाहिण जी खपंदो आहे। ऐं वरी जॾहिं असां सां मिलंदा आहियूं, ठहंदा आहियूं, त पोइ असांजो जीवन ईअं थींदो आहे जीअं हिकिड़ो ख़ूबसूरत गुल, उहो हवा में उॾंदो अची करे पथर ते पए, ऐं पथर सही न धरती में पियो हुजे, पथर त गुल पथर खे चयो, शायदि पंहिंजी शिकिल ॾिठी थी, छड़ो ॿियनि जो रोड़ो बणियो खड़ो आहे, जेको टपे थो उनखे ठोकर लॻे थी, न को शिकिल थी, न को आकार थी, न को थिया थी। मूंखे ॾिस केतिरो ख़ूबसूरत आहे, केॾो सुगंधित आहे, केतिरो चङो लॻा थो, हर को जंहिंजे हथ में ईंदो आहे, हर को बनाए इज़त कंदो आहे, सभु को पहिरियों सुंघंदो आहे, वरी ठाहे करे चङी जॻह ते रखंदो आहे। मुंहिंजी ज़िंदगी बि ॾिस, पंहिंजी ज़िंदगी बि ॾिस, पथर सां मां जहिड़ो आहियां, भला हुनखे छा करां, कुदरत आहे। उतां हिकिड़ो संत राष्ट्र गुज़रियो, उन पथर खे ॾिठो, पथर खे पसंदि आयो, पथर खे खयईं, पथर खे ठाहे करे घड़े करे भॻवान जी मूर्ति ठाही। मूर्ति एॾी ख़ूबसूरत, एतिरी बहितरी ठही जो उनखे मंदर में रखियो, जेको अचे थो मथो टेके पियो, हिकिड़ो छा गुल खणी करे अची करे
भगवान जी मूर्ति ते भेंट कई तो उन मूर्ति गुल खे चयो मूंखे सुञाणे थो तूं कहिड़ो तूं त भॻवान मां तुंहिंजे चरणनि में आहे चवंदो मां भॻवान कोन मां उहो पथर हुउमि जेके तूं चयो पियो हुउमि थियो तूं पथर ॾिस मां हुयुमि पथर कंहिं कम जो कोन पर जॾहिं कंहिंजे हथ में आयुमि उन मूंखे घड़ियो ठाहियो जेको मुंहिंजे अंदर में हो उनखे कढी करे ॿाहिरि पेश कयईं त पोइ उन मूंखे भॻवानु बणाए छॾियो तूं जेको पाण खे एतिरो सम्झो कि अॼु मुंहिंजे चरणनि में अॼु मुंहिंजे पेरनि में पियो आहे अची इन करे उहा चीज़ आहे तंहिंजे करे असां जॾहिं उन्हनि संतनि महात्माउनि सतगुरु जी दावनि में वेंदा आहियूं तो पत्थर मां बदिलजी करे भॻवानु थियणु वेंदा आहियूं भॻवानु बणिजणु वेंदा छाकाणि त पहुचण खां बाद असांखे थोरे वक़्तु लाइ लॻंदो आहे असांजी मनमानी खे रोकिजे थो असांजे अहंकार खे रोकिजे थो असांजी इंसानी खे लाइ असांखे केतिरा दफ़ा लॻंदो आहे असां केतिरा दफ़ा पंहिंजूं चाहतूं असांखे छॾणियूं पवंदियूं हक़ीक़त में चङाई जूं चोटियूं असां ते लॻंदियूं हूंदियूं असांजूं मंदाई कढण जे लाइ हूंदियूं छाकाणि त पत्थर मां भॻवानु बणाइण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे जेको असांखे बणाईंदा आहिनि जो रोज़ हथ में लॻंदो आहे सो जॾहिं पंहिंजो पाण खे उन सतगुरनि खे संतनि खे महात्माउनि खे ॾेई छॾींदा त पोइ हक़ीक़त में असांजे जीवन जी ऊचाइनि ते पहुचाईंदा तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे जनमदिन खे जेको मल्हाईंदा हक़ीक़त में जनम त सभिनि जो थियलु हूंदो आहे उनजे जनम खे न मल्हाईंदा उनजे जीवन खे मल्हाईंदा जेको उन्हनि जीवन बणायो जेको जीवन ठाहियो जेको जीवन हलियो हक़ीक़त में असां उनजे जीवन खे मल्हाईंदा आहियूं जनम खे न मल्हाईंदा जनम त पाण सभिनी जो थियो आहे लेकिन असल चीज़ आहे जीअं उन्हनि पंहिंजो जीवन बणायो जनम खां बाद असां पंहिंजो जीवन कीअं बणाइण अचूं ऐं जीवन बणाइण जे लाइ सभ खां पहिरीं असांखे पत्थर मां भॻवानु बणाइण जे लाइ जंहिंखे असां चोट चऊं था उहा ई असांखे ऊचाई पहुचाईंदी आहे ठोकर जे पत्थर को खणी करे असांखे मंदर में पहुचाए छॾींदी जॾहिं पत्थर कंहिंजे हथ में आयो त उन ऊचाई खे पहुतो असां बि सतगुरु जे हथ में ईंदा आहियूं त ऊचाइनि खे पहुचंदा तंहिंजे करे उन्हनि जो कमु हूंदो आहे असांजूं मंदायूं असांजूं बुरायूं असांजूं ख़राबियूं असांजा ग़लति भाव ग़लति सोच ग़लति अमल असांजी नेगेटिविटी उनखे ख़तमु करणु ऐं असां आम इंसान जेके बि आहियूं सभु उन में फाथल हूंदा इन करे असां पहिरियों लफ़्ज़ चवंदा आहियूं मौक़ो आहे त अहसान जताईंदासीं या कोई अहसान कंदो आहे त असां अहसान जे अहंकार में एतिरो भरिजी वेंदा आहियूं जे एतिरो अहसान न कंदा आहियूं जेतिरो असां टेंशन पालींदा आहियूं थिए असां एतिरो न हलियो या कुझु कयूं तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जी दामन में अचण जो मक़सदु आहे असां पंहिंजे जीवन खे संभाले अचूं पंहिंजे जनम खे न पर जीवन खे कीअं बणायूं जनम त असांखे मालिक ॾेई करे मोकिलियो लेकिन जीवन असांजे हथ आहे उनखे जंहिं रस्ते ते असां वठी वेंदासीं उहो ई असांखे पोइ जाॾे वेंदासीं उहा ईंदी जेको माहौल जेको असां चाहींदासीं उन पासे वेंदासीं छाकाणि जहिड़ी असांजी सोच हलंदी उन पासे ते वेंदासीं जीअं हवा जी लहर ईंदी आहे जेकॾहिं गुलनि जे पासे ॾों ईंदी बाग़ ॾों ईंदी त पंहिंजो पाण हवा ख़ुशबू खणी करे ईंदी पर जेकॾहिं गंद किचिरे ॾों ईंदी त हवा सां गॾु दुर्गंध हली ईंदी साॻे नमूने जेकॾहिं सोच चङी हूंदी बहितर हूंदी त हर चीज़ हवा असांखे एतिरी चङी मिलंदी अंदरि में एतिरा सतकर्म चङायूं गुण बहितरियूं एतिरियूं जाॻंदियूं जो सभु सिधी पहुतर ताईं पंहिंजो पाण त थींदी वेंदी
पर जेकॾहिं सोच ई उबती हूंदी त ज़ाहिर आहे सभु उबता रस्ता खुलंदा वेंदा, सभु उन पासे ई वेंदा रहंदासीं, हवा उन पासे जी यादि ई वेंदी। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश चवंदा आहिनि हर वक़्तु उन मालिक, उन सतगुरु, उन ईश्वर, उन प्रभु जी यादि रखो। सदाई उन नाम ध्यानु सिमरन जे जॾहिं नाम ध्यानु सिमरन हूंदो, अंदरि में शुद्धि ईंदी त पोइ शुद्धि आई, बाक़ी सिधी त सभु पंहिंजो पाण जी मथां कुझु करिणो ई न आहे। यानी संसार जा त सुख पंहिंजी जॻह ते, पर संसार जे सुख जा ॻाल्हि स्वर्ग जा द्वार खुली वेंदा, लोक जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में पंहिंजे जीवन खे उन मालिक जी रहमत सां बणाइण जो मौक़ो आहे। उन नाम ध्यानु सिमरन सां पंहिंजो पाण खे शुद्ध करण जो मौक़ो आहे। ऐं जेको अॻु में थियो सो थियो, लेकिन अॻिते कीअं बहितर कयूं खे बणाइण जो मौक़ो आहे। सॼी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, जंहिं प्यार सिक श्रद्धा सां उन साईं जे जन्मदिन खे मल्हायूं था। सर उहो प्यार सिक श्रद्धा, उन सचे साईं में विश्वास हो, यकीन हुनजी यादि, हुनजो नाम, हुनजो ध्यानु, उहो सदाई असांजे प्रसाद में पले पवे जी असां पंहिंजे जीवन खे उथारे सघूं, पंहिंजे जीवन खे उथान ॾेई सघूं। सॼी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहिब जन जे 87 साला जन्म उत्सव जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सॼो सॼो।